वाधायूं, तव्हां मोबाइल ते सिंधी सिखण जी ऐप डाउनलोड कई आहे। हाणे यकदमि रजिस्टर बि करे वठो पंहिंजी ईमेल ऐं पासवर्ड विझी। जीअं ईअं न कंदा त अॻिते हली पहिरीं लेवल खां वठी वर करे पिया सिखंदा त कक थी पवंदा। लर्न सिंधी जे हिन मोबाइल ऐप में हाणे तव्हां ॿारनि खे बहितर सेखारे सघो था। अचो त सिंधी सिखूं। अॻिते ॾिसंदा 18 लेवल्स आहिनि, जंहिंमें सिखंदा अलफ अंब, बे बदक, बे बकरी। हर 3 अखरनि खां पोइ हिन एक्टिविटीअ ते क्लिक करे रांदि कंदा अखर सुञाणण जी। जेके अखर तव्हीं हाणे सिखिया आहियो, उन्हनि मां अखर सुञाणे हिन गोले में विझणा आहिनि ऐं तव्हांखे मिलंदियूं पॉइंट्स। हीअ लेवल पूरी थी। हिते सिखंदासीं वॉवल्स। हिन स्क्रीन में सिंधीअ में अंग सिखबा ऐं उहे वरी हिन रांदि में सुञाणबा। छोकिरीअ जे हथ में ॾिनल आहे फूकणो, उन में लिखियल आहे अंग अंग्रेज़ीअ में। सुञाणे मथे हलंदड़ सिंधी अंगनि खे क्लिक कंदा त मिलंदियूं पॉइंट्स। ही आहे पोज़ीशन ऑफ कॉन्सोनेंट्स। 2 अखर गॾिजी लफ़्ज़ ठहे थो। हर अखर जा 4 रूप थियनि था जॾहिं उहो लफ़्ज़ में जाइ वठे थो। ही आहे यूसेज ऑफ वॉवल्स। हिन में सिखंदा अखर सां मात्रा गॾिजे थी त उन जो उचार कीअं कबो। हिन जी एक्टिविटीअ में बि तव्हांखे पॉइंट्स मिलंदियूं। ऐं ही आहे सिंपल सेंटेंसेस, यानी जुमला। 2 या वधीक लफ़्ज़ मिली जुमलो ठहे थो। ही आहे फिल इन द ब्लैंक्स, यानी खाल भरियो। हेठि ॾिनल लफ़्ज़नि मां सही लफ़्ज़ सुञाणे खाल में विझो। तव्हांखे असां बाबति ॼाण मिलंदी हेठि क्लिक करण सां। हेल्प आइकन ते क्लिक कंदा त तव्हांखे मदद मिलंदी जुदा जुदा स्क्रीन्स ऐं मॉड्यूल्स जे बारे में एंड्रॉइड ऐं आईफोन ते। अॼु ई करियो डाउनलोड ऐं सिखो सिंधी।